नाज़रीन, मलीर जे बहराड़ियनि जे वापारी ऐं मरकज़ी इलाइक़े मुराद मेमण ॻोठ में पहिरियों भेरो किताबी मेलो लगायो वियो आहे। वधीक तफ़सील ॾिसूं था हिन रिपोर्ट में। जी, मलीर जे तिजारती मरकज़ मुराद मेमण ॻोठ में अॼु संसार पब्लिकेशन ऐं अवामी प्रेस क्लब मलीर जे सहकार सां हिकु ॾींहं जो किताबी मेलो लगायो वियो आहे। हीउ किताबी मेलो जेको हिन वक़्तु गवर्नमेंट डिग्री कॉलेज जे साम्हूं लॻा, जिते हिन वक़्तु इलाइक़े जा मौजूदु सियासी समाजी शख़्सियतूं ऐं बिलख़ुसूस जेके शागिर्द आहिनि, जेके स्टूडेंट आहिनि, उहे वॾी तइदाद में बुक स्टॉल जो रुख़ करे रहिया आहिनि। किताब ख़रीद करण सां गॾु वॾो उन्हनि में ज़ौक़ शौक़ नज़र अची रहियो आहे। उन हवाले सां अॼु हिन किताबी मेले लॻंदड़ जेके घुमण माण्हू आया आहिनि, जेके ख़रीदारी करण, उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं जिन हीउ मेलो लॻायो उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिन मेले लॻाइण जो मक़सदु कहिड़ो आहे ऐं हिन जा फ़ाइदा कहिड़ा आहिनि। अहिड़े क़िस्म जा जिते जिते साईं लॻाया आहिनि, हिन मेमण ॻोठ समेत जिते ॿियनि बि जॻहियुनि ते बि लॻाया आहिनि। हीउ पहिरियों भेरो तारीख़ में जेको आहे हिननि इलाइक़नि में असीं अहिड़े क़िस्म जूं सरगर्मियूं शुरू कयूं आहिनि। हीअ मस्बत सरगर्मियूं पैदा कयूं आहिनि हिते जेको आहे शुरू कयूं आहिनि। हिन में असां सां मलीर जे दोस्तनि जो जेको अवामी प्रेस क्लब आहे, तमामु सुठो सहकार उन्हनि दोस्तनि जो रहियो आहे। उन्हनि दोस्तनि ई असांखे दावत ॾिनी हुई त हिते अहिड़े क़िस्म जी जेको आहे इवेंट थियणु घुरिजे ऐं असां अहिड़े क़िस्म जूं सरगर्मियूं जेको आहे ईंदड़ वक़्त में पंहिंजी जारी रखूं। असां हीअ संसार पब्लिकेशन जे तरफ़ां हीअ अॼु बुक फेयर लॻायो आहे। संसार पब्लिकेशन सॼी सिंध में ही मुहिम हलाए रही आहे, किताब दोस्त इल्म दोस्त मुहिम, जेका असां शुरूआति सचल ॻोठ खां कईसीं। डिसंबर खां वठी शुरूआति कईसीं, जंहिंमें असां 3 ॾींहं सचल ॻोठ में ही किताब अहिड़े क़िस्म जो किताब मेलो लॻायो। उन खां पोइ फवारा चौक ते कल्चर डे जे मौक़े ते बि असां ही पहिरियों भेरो संसार पब्लिकेशन खे इहो एज़ाज़ आहे जो असां अदब ऐं कल्चर खे गॾे करे इहा मुहिम शुरू कई हुई। कराची बहराड़ियुनि में तमामु वॾो ख़ज़ानो आहे इल्म जो, तारीख़ी मागन मकाननि जो वॾो ख़ज़ानो आहे। फ़न, अदब, तारीख़ जा वॾा हिते शो आहिनि, पर उन्हनि खे मौक़ो न मिली सघियो आहे त उन्हनि खे हाईलाइट करे सघिजे। ऐं असां अवामी प्रेस क्लब तरफ़ां ऐं संसार पब्लिकेशन तरफ़ां गॾिजी अॼु मुल्क जे तारीख़ में पहिरियों किताबी मेलो मेमण ॻोठ में लॻायो आहे, जेको वापारी मरकज़ आहे मलीर जो। ऐं मूंखे खुदको हुयो त माण्हुनि में एॾो शौर न आहे ऐं किताबनि जी अहमियत खां वाक़ुफ़ु न आहिनि, पर सचपुच त जॾहिं मेलो स्टार्ट ई मक़सदु थियो सुबुह जो सवेर, त वॾी तइदाद में औरतूं, ॿारड़ा, नौजवान शागिर्द, ही पासे में जेको कॉलेज हितां आदब, आलम, अदीब, सियासी समाजी कारकुन वॾी तइदाद में आया। उन्हनि हज़ारे रुपए जा किताब ख़रीद कया। तॾहिं सम्झोसीं त न, अञा किताबनि जी अहमियत आहे, इल्म जी अहमियत आहे, उहो माण्हू आया आहिनि। ऐं संसार पब्लिकेशन जे तरफ़ां हीउ किताबी मेलो लॻायो वियो आहे मलीर जे अंदरि मुराद मेमण ॻोठ जे एरिया में, जेको आउं सम्झां थो मुल्क तारीख़ में हिते ॿाराड़ी एरिया में हीउ पहिरीं दफ़ो किताबी मेलो लॻायो वियो आहे, जंहिंमें हिते जे सियासी समाजी ऐं नौजवाननि ऐं शागिर्दनि वॾी अंग में हिते शिरकत कई आहे, किताब ख़रीद कया आहिनि। ऐं अवामी प्रेस क्लब जी टीम खे जस्तो ॾिया, जिन हर दौर में हिकु यूनिक तरीक़े सां एक्टिविटी कई आहे ऐं उन्हनि खे सलाम आहे। मेमण ॻोठ में संसार पब्लिकेशन ऐं अवामी प्रेस क्लब में सामी मेमण जे ताउन सां लॻायो वियो आहे। क़ौमनि जे तारीख़ में किताबनि जी वॾी अहमियत आहे। उहे क़ौमनि वॾी तरक़ी कई आहे, जिन किताबनि सां दिलचस्पी, किताबनि सां चाह, किताबनि सां मोहबत रखी आहे। मूं वटि बि हिकु नंढी लाइब्रेरी 1986 खां क़ाइमु आहे, मुजद्दिद अल-उस्तानी पब्लिक लाइब्रेरी जे नाले सां। तो नंढे हूंदे खां वठी 8वीं जमात खां वठी मूंखे किताबनि सां शौक़ु रहियो आहे। आउं सम्झां थो हीउ मौजूदा दौर में जेको आहे न, जॾहिं कुतुबीनी जो जेको सो रवाज तक़रीबन ख़तमु थी वियो आहे, माण्हू जेका आहिनि किताब पढ़ण खां, स्टडी करण खां सफ़ा लवाईंदा आहिनि। हेसि ताईं जो आउं त ॾिसां थो माण्हू जेका आहिनि अख़बार बि न पढ़ंदा आहिनि। काफ़ी माण्हू, मेजॉरिटी जेका असांजा जेका आहिनि पढ़ियल लिखियल माण्हू बि जेका बसि नेट ऐं सोशल मीडिया जेका असां उहा ई एक्टिव हूंदा। इन माना मूंखे जेका असां इन ऊंदाही में हिकु रोशनी किरण नज़र आई आहे ऐं उमेद त असांजा जेके स्टूडेंट आहिनि, असांजा जेके नौजवान आहिनि, हिन मां फ़ाइदो वठंदा ऐं हिन सां जेको सो असांजे नौजवाननि में जेको सो पढ़ाई लिखाई जो जेको सो शऊर वधंदो। जनरल सेक्रेटरी मुंतखब हुआ हूँ और आज इंतहाई मुझे मसरत वो खुशी हुई है कि यहाँ पर जो कुतुब मेला का इनेकाद किया गया है, ये ऐसा इनेकाद है जिसे जो हमारे बच्चे जो हैं, ख़ास तौर पे नौजवान जो हैं, वो सोच चुके थे, क्योंकि इंटरनेट और अपने मोबाइल की वजह से वो इस शऊर से बेशऊर हो गए थे। तो किताबों से मोहब्बत जो होती है वो ये समझ जाएं कि इंसान को आगे की तरफ ले जाती है। और मैं खुसूसी तौर पर यहाँ पे शिरकत कर रहा हूँ और इसको देखकर मुझे इंतहाई खुशी हो रही है और मेरा दिल चाहता है कि ये ऐसे कुतुब मेले जो हैं
हर ज़िले में हर सतह पे लगाए जाए। मां नूर मोहम्मद बादल, सदर पेटे अलिफ, मलिर डिस्ट्रिक्ट। ये कुतुब मेला जो है अवामी प्रेस क्लब और पेटे अलिफ मलिर की जानिब से जो हो रहा है बहुत ज़बरदस्त और बेहतरीन है। कौम के लिए एक खुशाइंद बात है। और उस्ताद, और जैसा कि मेरा ताल्लुक़ उस्ताद है रहा है और है, तो किताब से मेरा ताल्लुक़ ज़रूर है। तो इस हवाले से मैं ये कहूँगा कि इल्म की रोशनी हमारे दरवाज़े तक आ पहुँची है और इसको फैलाने के लिए उस्ताद का किरदार अहम होता है। मैं सबको दावत देता हूँ कि किताब खुद पढ़ें और बच्चों को भी पढ़ाएं। छाकाणि त जेको माण्हुनि जो इंट्रस्ट आहे, जेको माण्हू इंट्रस्ट वठंदा पिया, ॾाढो इंस्पायरिंग आहे, ॾाढो बहितरीनु आहे। छाकाणि त मां इहो सोचां पियो, ॿुधो होसीं त इहा चीज़ ऑर्गेनाइज़ हिते थींदी, पर मां एक्सपेक्ट न पियो कयां त माण्हू इंट्रस्ट वठंदा। पर जेको माण्हू जो इंट्रस्ट आहे, जेकी माना कैपेसिटी ऑफ परचेसिंग पावर माण्हुनि जी आहे, माण्हू किताब वठंदा पिया। असां ॻाल्हि इहा आहे त जीअं इंटरनेट आयो आहे त फेसबुक ऐं सोशल मीडिया किताबनि जो इस्तेमालु ख़तमु करे छॾियो आहे, पर जिस आहे माण्हू किताब वठंदा पढ़ंदा पिया, त इहा ॾाढी ज़बरदस्त चीज़ आहे। कैमरामैन अब्दुल लतीफ़ बुगियो सां गॾु सरवर मेमन मुराद मेमन।